बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। ये पाण दुआ घुरी सघमें रिकॉर्डिंग को नहीं। अॼु सिखूं था पिया सूरतुल फील 105 नंबर आयतूं जंहिंमें 5। हिनखे हाथी फील जो मतिलबु आहे हाथी, ऐं जेकॾहिं इस्म करे अरबी में लिखबो त छा लिखबो? फीलुन। ही ॿ दमत आहिनि जेको इस्म खे ज़ाहिर कंदियूं आहिनि। हिन में ख़ासि तौर इहा ॻाल्हि आहे त जंहिं साल इहो असां ख़बर आहे त हमलो थियो हो कबतुल्ला शरीफ़ ते, असां नंढे हूंदे पढ़ियोसीं त अबरा बादशाह उन हमलो कयो हो। उहो जेको साल आहे उनखे चवंदा आहिनि आमुल फील। फील माना हाथी, आम चइबो आहे साल खे। इहो कहिड़ो साल हो? 571 AD माना आफ्टर डेथ। असां इहो कयोसीं त आफ्टर डेथ कंहिंजी? हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी। ईसाइन जो कैलेंडर ईअं हलंदो आहे। हालांकि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी डेथ कान थी। क़ुरान जे मुताबिक़ अलाह पाक उनखे अलाह पाक सलेब तां मथे खणी वरितो आसमान में, नबी सगोरे खे। त जंहिं साल इहो वाक़ियो थियो आहे इहो ई साल आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पैदाइश मुबारक जो। छो जो अरब जेके यादि रखंदा इन नालनि सां यादि रखंदा त कहिड़े साल में कहिड़ी ॻाल्हि थी। हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश थी आहे 40 या 50 ॾींहं के चवनि था पिया इन वाक़िए खां पोइ, पर साल साॻियो हुयो। त मिनून साकिन जा क़ाइदा पढ़ंदासीं जेके हिन सूरत में आया आहिनि। इज़ार, इदगाम ऐं इख़्फा। इदगाम कहिड़ो? इदगाम नाक़िस। ॿ थींदा आहिनि इदगाम, कामिल या नाक़िस। ऐं उन खां पोइ ही असां सूरतूं आहिनि जेके पढ़ूं था पिया अॻिते 105 खां नास ताईं। त ही थोरो सूरतुनि जो सीक्वेंस आहे। जेकॾहिं असां 5 जे हिसाब सां नंबर बि यादि करे छॾियूं। अबस जीअं 80 नंबर आहे, अल बुरूज 85, अल बलदा 90, अतीन 95, आदियात 100, अल फील 105, अनसर 110, अन्नास 114। पर शुरू किथां थी थिए? 78 खां। कहिड़ी सूरत? माना सिपारो, टियों सिपारो शुरू थो थिए अन-नबअ खां 78। हीअ सूरत आहे। हिन में ॾिसो ही जेका तनवीन आहे हिते, हिन सां गॾु पोइ वाव थो अचे त हिते कानून लॻंदो। हीअ तनवीन आहे, उन खां पोइ अलिफ थो अचे, हीअ अलिफ आहे, हिन ते हिकिड़ो अलॻि कानून आहे। उन खां पोइ हीअ जेका आहे ही तनवीन आहे हिनखे, इन खां पोइ मीम आहे, हिते कानून आहे। ऐं हिन में नून साकिन आहे, तनवीन कोन्हे पर नून साकिन ॻाल्हि साॻी आहे। उन खां पोइ सीन आहे, हिते कानून आहे। हिते तनवीन खां पोइ फा अखर आहे, हिते बि कानून आहे। वरी हिते तनवीन खां पोइ मीम आहे। इन्हनि जा कानून आहिनि इहे ॾिसबा इंशाअल्लाह ताला। हिन सूरत जो तर्जुमो कयूं था पिया त ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, न ॾिठी हुई छा त तुंहिंजे पालणहार हाथी वारनि सां कीअं कयो? संदन बुछड़ी रिथ खे नास न कयाई छा? ऐं वलर वलर पखी मथन मोकिलियाई, जिन कंक्रीट जूं पहिणियूं हणी खेनि माना हयूं थिए, जिन कंक्रीट जूं पहिणियूं हयूं खेनि हयूं थिए, पोइ ओलड़ गाह माना जीअं लुवाड़ियल गाह थिए उन जीअं उन्हनि खे करे छॾियई। हिनखे ही जेको कंक्रीट लिखनि था पिया तर्जुमनि में, अॼुकल्ह जे सम्झाइण लाइ भले माण्हू कंक्रीट चवे हुनखे, पर इहे कंक्रीट जूं पहिणियूं न हुयूं। ऐं कंक्रीट जो लफ़्ज़ ग़लति आहे, छो जो कंक्रीट थींदी आहे उन में यानी सीमेंट पवंदी आहे। अॼुकल्ह असां जेको कंक्रीट जेके चवंदा आहियूं, अलाह आलम इंजीनियरनि खे ख़बर हूंदी वधीक, सिविल वारनि खे, त कंक्रीट में उहा हूंदी आहे सीमेंट जेका हुनखे मज़बूत कंदी आहे। हिन में उते सीमेंट जो त उन ज़माने में तसवर ई कोन हुयो। अलाह पाक ठाहे करे मोकिले सघे थो पियो, पर इन जी माना वरी इहा न आहे। अॻिते हलूं था सम्झंदासीं आयतूं पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला। पहिरीं आयत आहे अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील। छा न ॾिठी हुई ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त कीअं कयो तुंहिंजे पालणहार हाथी वारनि सां? इहे रंग जे हिसाब सां माना लिखी पई आहे। तर माना ॾिठो, अलम माना छा न। ठीकु आहे, फ़अल कयो, रब्बुक तुंहिंजे रब। हाणे अलम जेको आहे इन जी माना छा आहे? इनखे टोड़बो त हमज़ा अलिफ ऐं लाम मीम लम, हमज़ा अलिफ लम। हिन जी हमज़ा अलिफ जी माना थींदी हिते क्वेश्चन जे बारे में ईंदी, इस्तिफ़ाम थींदो माना क्वेश्चन, अलम छा न। ठीकु आहे, माना छा न ॾिठो तो। हाणे हिते जेको आयो आहे कैफ़,
कैफ जे बजाए हिते आवा कीअं तुंहिंजे रब उन्हनि सां कयो हिकिड़ो अची सघे पियो मा फ़अल रब्बुक तुंहिंजे रब हुननि सां छा कयो इन ते पर मां जे बजाए हिते आयो आहे छा इन जी बि का हिकमत आहे यकीनन यानी मां नाहे आयो छो जो मां में थींदो छा माना हिकिड़ो जवाबु थी वेंदो छा कयो हुननि ते हमिलो कयो या हुननि खे तबाह कयो पर कैफ़ में ॻाल्हियूं छा थियूं अचनि माना कीअं में हुन में सोचिबो त सबक़ु मिलंदो यानी छा थियो हुयो ऐं ईअं छो थियो या हुननि सां छा थियो उहो सभु शइ कीअं में अची वेंदी अलाह पाक असांखे इन मूं सूरत आणण जो मतिलबु इहो आहे त इन वाक़े जो ज़िक्र करे अलाह पाक सबक़ु थो ॾियणु चाहे न उहो सबक़ु कैफ़ वारो लफ़्ज़ बहितरीनु आहे कंहिंखे बि ॿुधाइण लाइ त भई छा कीअं थियो अलाह पाक कीअं हुननि सां डील कयो ठीकु आहे त हिन में अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक में हिते ॿ फ़अल बि अचनि था पिया तर ऐं फ़अल तर मजहूल चइबो हिनखे जंहिंमें प्रेज़ेंट ऐं फ्यूचर हूंदा आहिनि ऐं हीउ जेको फ़अल आहे इहो मादी जो आहे माना हिकिड़ी शइ थी वई पास्ट आहे उहा इन्हनि ॿिन्ही खे कीअं ॾिसंदासीं असां ॾिसंदा आहियूं त फ़अल जा टे असां रखंदा आहियूं गिरदान में मादिन मुदारे अम्र इहे टे स्टेट हूंदा आहिनि न हिन जा उन खां पोइ हिकु बुनियादी अख़र हिन फ़अल में कहिड़ो आहे इहो हिते रखूं था पिया हाणे जेकॾहिं असां पहिरियों चऊं अलम तर कैफ़ त तर जो जेको असां ठाहींदासीं उहो उनजो बुनियादी अख़र आहे रा अलिफ या ऐं हिन छा थींदो राय माना TPI जे कंदासीं टोटल फिजिकल इंटरेक्शन त उन में थींदो हेॾे राइट हैंड तां हिते राय यरा र अम्र में छड़ो र ईंदी ऐं मुदारे में यरा फ़अल में जॾहिं ॾिसूं त छा थींदो फ़अल यफ़अलु इफ़अल माना ही अम्र आहे त ही थियो इन जो उन खां पोइ असां ॿियो पार्ट इन जो ॾिसंदा आहियूं ही ज़मान ॿुधाईंदा आहिनि न ही माज़ी हे मुदारे ही अम्र उन खां पोइ हूंदो आहे उन अमल जो करण वारो केरु आहे फ़ाइल ऐं उन अमल जो असरु कंहिं ते थो थिए मफ़ूल ऐं उहो छा आहे फ़िइल कहिड़ो आहे उहो थींदो असां रा इन माना जेको फ़ाइल आहे मरी इन जिते असरु थिए थो पियो फ़िइल कहिड़ो आहे रुइया ते हलाल चवंदा आहियूं न माना ॾिसणु हिलाल चवंदा आहियूं चंड खे चोॾहीं चंड जेको हलाल चइबो आहे रोई ते हलाल ॾिसणु हुनजो उन खां पोइ जेकॾहिं हिन फ़अल वारे में ईंदासीं त हुनजो फ़ाइल कहिड़ो थींदो फ़ाइल मफ़ऊल फ़िइल का बि शइ एक्शन आहे जेका थिए थी पई करणु हलूं था ॿी नंबर जेका आयत आहे अलम यज अल क़ैदहुम फी तदलील छा न वरी साॻियो अलम आयो आहे हिते छा न यज अल माना कयाई उन्हनि जी बुछड़ी रित खे नास इहा आयत थी चए इन में यजल जेको आहे न उहो हिन में थींदो इहो फ़ेल आहे पर हिन में ॾिसूं था पहिला अलम यज अल क़ैदहुम क़ैदहुम जेके निस्बत क़ैद प्लस हुम असां सिखी आहियूं अटैच प्रोनाउन माना हुननि जी रिथ ठीकु आहे माना को मनसूबो या साज़िश हुजे ठीकु थियो हुन खां पोइ उन्हनि जी रिथ हुई कहिड़ी कब्तुल्ला शरीफ़ ठहियो पियो आहे मके मुकरमा में जेको हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ठाहियो ठीकु ऐं हुनजी इहा रिथ ई अब्राह लश्कर छा यमन जो बादशाह हो अब्राह उन्हनि जी इहा रिथ ई त मां इनखे वञी ड्रायां इनखे ख़तमु कयां ऐं हुनजो नाज़ हूंदो कहिड़े ते हाथी हूंदा हुननि वटि ऐं ख़ासि हुनजो हाथी हूंदो महमूद जिते पाण चढ़ी जेको हमले लाइ वेंदो किथे बि नालो छा हो महमूद ॾाढो ताक़तवर बहितरीनु माना जंगजू हाथी हूंदो तमामु हाणे इहो हुनजो इरादो त मां हिनखे ड्रायां इहो इहा ई ॻाल्हि आहे त ॾिसूं न इरादो छो थियो इहो छाजे करे छा हुई ॻाल्हि अब्राह छा मुशरिक हो न मुशरिक हो न उहो ईसाई हुयो पर ड्राए छो पियो काबू एतिरो ॾिसूं अॻिते हलंदासीं जेका ॻाल्हि कई सही यजल जी त यजल में इहो फ़िइल आहे त इनजो यजल इहो मजहूल आहे हिन में पर हिनखे असां जेकॾहिं गिरदान में ॾिसंदासीं त जअल यजअल इजअल इन जा अखर टे बुनियादी कहिड़ा आहिनि जीम ऐन लाम इहो ट्राइलेटरल वर्ब आहे माना टिनि अखरनि वारो फेर टिनि अखरनि जो ठीकु आहे न हुन खां पोइ त
अॻिते जॾहिं असां सिखण जी कोशिशि कंदासीं त हर फ़ेल खे हिन जो ही बुनियाद असां ठाहींदासीं, इन सां कंपेयर करण जो, फ़ेल खे सम्झण जॾहिं ईंदासीं न, जिन खे ॻाल्हि इहा सम्झ में नथी अचे, इहा इंशा अल्लाह ताला अॻिते हली ईंदी त इहो कीअं थो फ़ेल मादी ते, मुदारे ते या अम्र ते। हाणे जाल जो फ़ाइल कहिड़ो हूंदो? जाइल। ऐं उनजो मफ़ूल कहिड़ो हूंदो? मजबूल। ऐं फ़ेल कहिड़ो आहे? जाल, माना ठाहिणु। जाल माना ठाहिणु, ठाहिण वारो, जेका शइ ठही या ठहण जो कमु, अहिड़े नमूने सां। ठीकु आहे। हाणे नेक्स्ट हीअ स्लाइड जेका थिए थी, इहा इंशा अल्लाह ताला असांजी नेक्स्ट क्लास में जॾहिं बि ग्रामर ईंदो, हीअ असांजी रिप्रेज़ेंटेटिव स्लाइड हूंदी, जंहिंमें मादी, मुदारि, अम्र, फ़ाइल, मफ़ऊल, फ़ेल, इहे नाला आहिनि। इन्हनि जे हेठां असां फ़अल, यफ़अल, इफ़अल, फ़ाइल, मफ़ऊल, फ़ेल, इन्हनि खे ईअं पैटर्न में सम्झंदा हलंदासीं इंशा अल्लाह। 3 आयत अचे थी पई। हाणे इहो थोरो ग्रामर पार्ट पूरो कयोसीं। हाणे अॻिते हलूं था पिया। हिकिड़ो थोरो अञा हिन में ग्रामर पार्ट ईंदो अरसल जो। ऐं मोकिलियाई माना हिकिड़ो कमु थियो न, इहो माना कमु आहे। तैरन, तैर इस्म आहे, अबाबील बि इस्म कंहिंजो नालो आहे, माना हीउ जेको आहे इहो फ़ेल आहे हिन में। ऐं मोकिलियाई हुननि मथां पखी वलर वलर। तैरन चइबो आहे मुज़कर आहे इहो, तैरन मुज़कर त आहे, पर इहो छा, इहो जमा आहे। इहो जमा चइबो आहे मुकसर। जमा 2 क़िस्मनि जा थींदा न, मुकसर ऐं ॿियो सालिम। हिकिड़ो माना कसर माना कटियल ईअं चइजे, या कुझु बि घटियल। ऐं हिकिड़ो थींदो आहे फुल, ईअं चए फुल। ऐं नाक़िस जंहिंखे चइजे, फॉर एग्ज़ाम्पल मुकसर। तैरन जमा आहे, इन जो वाहिद छा थींदो, या इनखे मुफ़रत चइबो आहे, उहो थींदो ताइर। ताइर माना पखी, तैरन माना हिकिड़ो पखी। ताइरन पखी, ऐं तैरन असां पखी बि जॾहिं असां जमा कंदा आहियूं त हुनखे बि पखी चवंदा आहियूं। इहो सिंधी में ॾिसो न, हिकिड़ो पखी या घणा पखी था वञनि, पर असां पखी चवंदा आहियूं, असां में चेंज नथो थिए हुननि जो। पर हिन अरबी में ताइरुन माना हिकिड़ो आहे, तैरन माना घणा पखी। पर घणा पखी जेके आहिनि, या उहे कीअं आया? उहे अबाबील, वलर वलर करे, उहे अलाह पाक मोकिलिया। हिनखे चइजे फ्लॉक्स में अंग्रेज़ी में। पोइ अलाह पाक चए थो अरसल जेको हिते वर्ब आहे उहो मादिन में आहे, छो जो मोकिलियो हिकिड़ो कमु थी वियो। उहो असां ईअं ॾिसंदासीं, अरसल, युरसिल, अरसिल, मुरसिल, मुरसल, इरसाल। ख़त इरसाल कबो आहे न, इहो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हो, ख़त इरसाल कबो आहे, माना मोकिलणु। कीअं अलाह पाक मोकिलिया। 4हीं आयत आहे, तरमीहिम, तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील। जिन हयूं थिए उन्हनि खे ॻोढ़ियूं। हक़ीक़त में मुंहिंजे सम्झ मुताबिक़, वल्लाहु आलम, ॻोढ़ियूं सही लफ़्ज़ आहे। ॻोढ़ियूं छो? इहे थींदियूं आहिनि पकल मिटी जो, मिन सिज्जील। बेहजारतिन माना ईअं चइजे पथरियूं या कुझु बि, या कुझु हुनखे ॻोढ़ी चइजे। मिन सही लफ़्ज़ आहे ॻोढ़ियूं, मिन सिज्जील, कंहिंमां? पकियल मिटी जो। अॻे गुलियल में पकल मिटी जो ॻोढ़ियूं हणिबियूं हुयूं पखियुनि खे मारण लाइ। पोइ हिन अलाह पाक इन्हनि पखियुनि खे मोकिलियो, जिन हयूं थिए उन्हनि खे ॻोढ़ियूं पकल मिटी जूं। ऐं तरमीम कीअं सम्झबो? ता खे सम्झण जो अलॻि पोइ सम्झंदासीं कंहिं वक़्तु हली करे, पर हिनखे असां सॼो खणूं जेकॾहिं असां तरमी हिम, इहा अटैच प्रोनाउन आहे वरी। ठीकु आहे। हाणे तरमी हिम किथां निकितल आहे? रमी, जेको असां न कंदा आहियूं, पथर हणबा आहिनि शैतान खे, हुनखे रमी चइबो आहे। तरमी हिम माना उन्हनि हयूं थियो उन्हनि खे। केॾो सवलो लफ़्ज़ आहे यादि करण लाइ, रमी आहे हिन में माना। तरमी हिम बिहिजारतिन, हजर चइबो आहे पथर खे। ठीकु आहे। हिजारतुन इहो छा आहे? इहो जमा आहे मोनस, छो जो हिन किताब मरबूत आहे। जमा मुकसर आहे इहो बि। उन खां पोइ हुनजो वाहिद छा थींदो? मुफ़रद, हुनखे चइबो आहे हजरुन। हजर छा आहे? पथर चइजे। ऐं हिजारतुन माना इहो जमा मीन्स
इहो हिते उन खां पोइ हाणे हलूं था पिया पंजी जेका आख़िरी आयत आहे उन्हनि छा कयो जॾहिं मथां पथरियूं उन्हनि खे लॻनि थियूं पयूं उन लश्कर खे अलाह पाक चए थो फजअलहुम कअस्फिम माकूल पोइ हुन इहा अलाह पाक जी ॻाल्हि आहे कयो उन्हनि खे कअस्फिन माकूल कयो उन्हनि खे बुह खाधल वांगुरु कमाल आहे लफ़्ज़नि जो इन थोरो तसवुर कजे हेॾो वॾो लश्कर आहे उनखे थोरो अञा सम्झूं था पिया उनखे केरु थो तबाह करे जेके अचनि थियूं मथां पखी था अचनि उहे पथरियूं हणनि था पिया उहे उन्हनि खे लश्कर खे कीअं करे थियूं छॾनि जीअं बोह खाधल खे बोह पाणी नंढो थींदो आहे गाहु वॾो थींदो आहे बोह तमामु सन्हो थींदो आहे उहो बोह वरी जॾहिं खाॼे उनजी हैसियत खे चॿाड़ियल बोह छा हूंदो खाधो ई चॿाड़ियल हुजे छा थी वेंदो आहे पर बोह खाधल वांगुरु फजअलहुम जेकॾहिं कंहिंखे सम्झबो त हिन में टे लफ़्ज़ थी वेंदा या अखर हे त अखर आहे फजअल जअल माना ठाहिण असां सिखी आयासीं न जअल या जअल इजअल जअल माना ठाहिण फ माना पोइ पोइ ठाहियो हुम उन्हनि खे ऐं कअस्फिम थींदो आहे न कीअं क माना वांगे ऐं अस्फ छा आहे इहो बो खे चइबो माकूल माना चॿाड़ियल कअस्फिम बो माना खाधल बो हाणे आयतुनि जो तर्जुमो हिते अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पूरो थियो ॻाल्हि सम्झ में थोरी अची वई हाणे थोरो बैकग्राउंड ते हलूं त इन वाक़िए खे सम्झूं इंशाअल्लाह हिन खे ॾिसो चॿाड़ियल जेको बो आहे उहो कीअं थींदो जॾहिं ॻऊं का खाए या ॿकरी खाए गाहु खाईंदी त जॾहिं हुनखे चॿाड़ींदी उनखो चॿाइण वञो ज़रा ज़रा थोरा निकिरंदा आहिनि किरंदा आहिनि उन्हनि जा उन्हनि जी केतिरी छा हूंदो आहे उन्हनि जी उन वांगुरु अलाह पाक चए थो चॿाड़ियल खाधल बो हिन जी हालत कीअं आहे हाणे हीअ हालत आहे जहिड़ी हालत हुननि जी थी लश्कर जी अहिड़ी चॿाड़ियल बो हुजे इन लफ़्ज़नि में बि तमामु वॾो मतिलबु आहे न उहो मतिलबु इहो आहे अब्रहा जेको आयो हुयो उहो एॾो वॾो लश्कर मग़रूरी ताक़त में आयो 60,000 जो लश्कर खणी आयो हुयो जंहिंमें हाथी बि हुया उहो कीअं ॾिसूं था पिया इंशाअल्लाह ताला हाणे पहिरीं ॻाल्हि इहा असां जेका चई त इहो आहे हाथी जो साल आमुल फील ऐं इहो महीनो कहिड़ो हुयो ज़िल हज जो महीनो हुयो हिन में उन खां पोइ ज़िल हज जो महीने खां पोइ तक़रीबन असांजो जेको पर इहो रबियुल अव्वल रबियुल अव्वल जे महीने में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश थी आहे माना हिन खां 40-50 ॾींहं पोइ पर पियो ज़ुलहज जो त नथो थी सघे ज़ुलहज खां पोइ त मुहर्रम ईंदो आहे हाणे इहो ॾिसणो पवंदो मुंहिंजे ख़्याल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश थी रबियुल अव्वल में हाणे किन जाइनि ते असां त जेको जेकॾहिं मीलाद जेकॾहिं मल्हाइबो आहे त उहो 12 रबियुल हूंदो आहे अक्सर रायो इहो आहे पर किन जाइनि ते इहो चवनि था पिया त 9 रबियुल अव्वल जो बि ॾींहुं आहे वला आलम बसि पर ॻाल्हि इहा आहे त उहो साल इहो साॻियो जंहिं साल अब्रहा इहो हमिलो कयो हो हाणे बैकग्राउंड में जॾहिं ॾिसजे त इहो सॼो छा आहे जज़ीरतुल अरब जी ॻाल्हि हले थी पई जज़ीरतुल अरब हिनखे चवनि छो था पिया छो जो हिनखे ॾिसो हीउ पाणी आहे ऐं मथां हिनखे ख़ुश्की आहे भई जज़ीरो त थींदो कोन इन करे हिनखे चवंदा हुया जज़ीरा नुमा अरब जज़ीरे वांगे जज़ीरो थींदो छा आहे जज़ीरो थींदो आहे माना ॿेट सिंधी में चवंदा आहियूं जज़ीरा चइबो अरबी में सिंधी में चवंदा आहियूं जज़ीरो या ॿेट ठीकु आहे इहो आइलैंड चइजे अंग्रेज़ी में उहो छा थींदो आहे जंहिंजे चौधारी पाणी हुजे पर छाकाणि जो हिन में जज़ीरत हिन में हिनखे पूरो न आहे चौधारी पाणी त हिनखे जज़ीरा नुमा अरब बि चवंदा आहिनि पर इन जी ख़ुसूसियत कहिड़ी आहे उहा इहा आहे हलंदी शुरू थींदसि इब्राहिम अलैहिस्सलाम खां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी पैदाइश किथे थी उर शहर में जेको इराक में हूंदो हुनखे मेसोपोटेमिया चवंदा अॻे ज़माने में ठीकु आहे न उन खां पोइ अलाह पाक उनखे हुकुम कयो त इस्माइल अलैहिस्सलाम ऐं हज़रत जॾहिं हज़रत बीबी हाजरा खे वञी छॾ किथे वादी ज़ी ज़रा में जिते एग्रीकल्चर बि न थींदो आहे वादी में हुनजो नालो कहिड़ो हूंदो शहर जो बक्का उन ज़माने में मक्का पहुतो उते हज़रत
इब्राहिम अलैहिस्सलाम वठी आयो पर हाणे इहो सिधो रस्तो कोन हुयो हे हीउ रस्तो हीअं हो हितां वरी हिते अचे थियो किनान विया आहिनि पोइ मिस्र विया आहिनि मोटी आया आहिनि पोइ हेॾे आया आहिनि ठीकु थियो पर बहरहाल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अची उते छा ठाहियो काबतुल्लाह शरीफ़ ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे छॾियईं हाणे हीअ आहे बहरुल अहमर हिनखे रेड सी चवंदा आहिनि हीअ ख़लीज फारस आहे जेको ईरान जो आहे इहो ऐं बहरुल अरब ही टे पासा जेको आहे समुंड आहे ही जज़ीरतुल या जज़ीरा नुमा अरब आहे हिन में मक्का मुकरमा जेको आहे शहर में उते काबतुल्लाह शरीफ़ ठाहियो उतां इहो इस्लाम शुरू थियो माना जेको उन ज़माने में हुयो इब्राहिम दीन इब्राहिमी हाणे हिन जज़ीरे नुमा अरब में हीउ जेको हेठियूं इलाइक़ो आहे हिनखे चइजो थो पियो ही हूंदो हुयो हदर मौत बि चवंदा आहिनि हुनखे उन खां पोइ हिते हूंदो यमन हेठि यमन अॼुकल्ह हिते अमान बि आहे ऐं यमन बि आहे ही सभु हिन जो पार्ट आहिनि हाणे इन जो अक्सर में हिस्ट्री कीअं थी थिए थोरो इहो ॾिसूं पुराणी ॻाल्हि हलूं था पिया यानी हिनखे वधीक सम्झबो पर मुख़्तसरनि ॻाल्हि कबी अॼु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश या ही जेको हमलो पैदाइश या जेको हमलो थियो आहे कहिड़ो थियो आहे 571 में हाणे थोरो पोइ ते था हलूं न 571 खां थोरो पोइ ते था हलूं 300 साल माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे हू जेको आफ्टर डेथ चवनि था पिया 300 साल पर असां चवंदासीं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे माना सम्झो कामन एरा ई चइजे सीई चइजे एडी जे बजाए पर एडी आम आहे 300 एडी में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे माना सलेब ते चढ़ण खां जेको हुननि जे ख़्याल खां उन खां 3 साल पोइ ठीकु आहे हज़रत इस्लाम जे 3 साल खां पोइ माना छा थियो आहे त हिकिड़ो कॉन्स्टेंटीन हुयो रोमी सुल्तनत जेका आई उन में ॿ पार्ट हुया हुन जेको ईस्ट हिकिड़ो वेस्ट त जेको वेस्ट वारो पार्ट हुनखे बाज़ंतीन बि चवंदा आहिनि उन जो जेको हुकुमरान हो माना उहो कॉन्स्टेंटिनोपोलो जेको कुस्तुनतिनिया चइजे तुर्की में न उते हुनजो हेडक्वार्टर हो उन बहरहाल ईसाईयत क़बूल कई उन ईसाईयत क़बूल कई त जाते जाते रोमी असर हुयो उन्हनि सभिनी में ईसाईयत अची वई बादशाह जॾहिं पाण ईसाई आहे त उनजो वरी हुकुमरानी में केरु ॿियो थींदो उनजो असरु वधी वियो तमामु त रोमी सुल्तनत जेका आहे उहा हबिश जेको आहे न असां जेको चवंदा आहियूं साउथ में सऊदी अरब जे भरिसां जेको इथोपिया अॼुकल्ह चइजे इरिट्रिया उहो हबश जे बचा जेको निजासी सां ॿुधो आहे उन हबश उहो रोमन जे कंट्रोल में हूंदो माना उहो बि पूरो ईसाई थी वियो हाणे इहो थियो 300 खां पोइ यानी हालत इहा आई त पोइ छा थियो आहे त 340 में हबश वारे बादशाह खे माना हुन चयो बाज़ंतीनी जेको हुकुमरान रोमी बादशाह हुन चयो त हाणे तूं हेॾे वञी एक्सेस कर इहो जेको यमन आहे न माना हबश त थियो यमन में बि वञी करे ऐं उहो हुन ते कब्ज़ो कर त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ जॾहिं उहो 340 में उहो हो यमन में त यमन में जॾहिं उन वञी हमलो कयो उते त उन्हनि जी बादशाही क़ाइमु थी वई यमन में त माना उते बि वरी सभु ईसाई अचणु थियणु शुरू थी विया यमन में ईसाईयत ईअं आई ठीकु आहे ऐं पर पोइ यमन में तक़रीबन 38 साल खन रहिया त पोइ वरी यमननि छा कयो उन्हनि खे वापसि हमलो करे ईसाइनि खे भॼाए छॾियऊं पर उन विच में हिकिड़ो उन्हनि जो फेम्यूस नाले माण्हू हुयो जेको ईसाई राब हुयो उहो यानी उन खां यमन खां थोरो मथे वञी करे नजरान जो शहर आहे उन में तबलीग कंदो रहियो उते ईसाईयत उनजी बाक़ाइदे क़ाइमु रही यमन में घटिजी वई ख़तमु थी वई पर होॾे रही ठीकु आहे हाणे इहो ज़मानो थियो 378 ताईं उन खां पोइ इहो हले थो पियो हाणे थियो छा हुयो त 378 में यमनी हुकुमरान अबू कर्ब माना हीअ ॾेखारियो न हीउ यमनी हुकुमरान हिते हुयो हीअं ही जेको आहे यमनी हुकुमरान हो इन जी हुकूमत खे चवंदा हुआ हुमेरिया चइजे हमराइट्स चइबो आहे हुनखे हुमेरी हुकूमत हुई उन्हनि जी उन मां इहो बादशाह हुयो हुनजो अबू कर्ब उहो पंहिंजे कारोबार सां या कंहिं ॿी ॻाल्हि में यसरब वियो मदीने जेको अॼुकल्ह मदीने मुनव्वर चऊं था उन वक़्तु यसरब हुयो उते वियो त उते बनू कुरैज़ा जो यहूदी कबीलो उन जा ॿ जेके हूंदा हुया ॿ आलिम उन्हनि सां हुनजी मुलाक़ात थी ॾाढो मुतासिर थियो उन्हनि खां पोइ उन जे चवण ते हुन यहूदियत क़बूल कई हुननि खे चई त हाणे तव्हां बल्कि ईअं छो था कयो त तव्हां अचो अची हुमरी सुल्तनत में अची भला पंहिंजी इहा तइलीम उते बि ॾियो न त इहो दीन उते बि अचे
त माण्हू हिदायत वठनि उन्हनि जो ठीकु आहे त पोइ उन्हनि जो आया उते आलिम उते अची उन्हनि यहूदियत जेका फैलाई त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे अबू कर्ब यहूदी हुयो त ॿिया बि यहूदियत वधणु शुरू थी वई छो जो हुनजी हुकूमत जो हुनखे सपोर्ट ई ठीकु आहे न त हाणे इहो थियो हिते हाणे जॾहिं ही मोह जॾहिं हिनजी डेथ थी त पोइ उनजो पुटु हुयो हमीर सुल्तनत जो बादशाह उहो थियो उनजो नालो हो ज़ू नवाज़ पंहिंजे पीउ जे मरण खां पोइ ज़ू नवाज़ जॾहिं तख़्त ते वेठो त ज़ू नवाज़ थोरो वरी कुझु सख़्तु यहूदी हुयो उन इहो ऐलान करे छॾियो मार्शल ऑर्डिनेंस कढी छॾियईं त जंहिंखे यमन में रहणो आहे त यहूदी थी रहे न त निकिरी वञे लफ़्ज़ हुनजा कहिड़ा हूंदा पर मक़सदु सख़्ती अहिड़ी रहणो अथव त यहूदी हुजो ऐं ईसाई जी जाइ न आहे हिते बसि ख़तमु ईसाई माना हूंदो त कुटबो हुओ सभिनी यहूदी थी विया हाणे इन जो असरु छा थियो ही छा हुयो त हाणे हिते जॾहिं यहूदी थियणु शुरू थी विया त हीउ नजरान आहे हिते ई थोरो मथे इन में जेके ईसाई हुया इन्हनि चयो त हाणे यहूदियत त पहिरियों मज़हब हुयो हाणे त जॾहिं ईसाईयत जॾहिं थी आहे त हक़ीक़त मज़हब त ईसाईयत आहे हज़रत ईसा अलैहि खे मञणु खपे न छो जो नबी जेको करंट आयो आहे उनखे फॉलो करणु खपे न ऐं हक़ीक़त बि इहा ई आहे त पोइ हुननि चयो त इहो त सही नथो थिए पियो हाणे हुननि चयो त हाणे जेकॾहिं हुते यमन में वञी तबलीग कयूं था पिया त जान जो ख़तरो आहे पर पोइ बि कंहिं हिकिड़े हिमत कई हुन चयो त अलाह जे राह में वञी मां तबलीग कंदुसि ईसाई थियण लाइ माण्हुनि खे जेको थियो ॾिठो वेंदो अहिड़े नमूने सां थियो छा त उते जेको जॾहिं हुन ज़ू नवाज़ खे ख़बर पई त कुझु माण्हू ईसाई थिया पर वधीक हुनखे वधीक डिटेल में वेंदासीं हीउ जेको 95 असांजी सूरत आहे न 85 अल बुरूज उन में ज़ू नवाज़ जो माण्हू जेके ईसाई थिया हू जेको माना नजरान मां जेको ईसाई आयो उन तबलीग जेका शुरू कई यमन में लिकी लिकी उन में हिकिड़ो छोकिरो हुयो जंहिं हिनजी तालीम वरिती ऐं उन वरी पोइ ईसाईयत फैलाइण शुरू कई त बादशाह हुनजे ज़ू नवाज़ मुखालिफ़ थी वियो ऐं उनखे मारण जी कोशिश कई नेठि उनखे मारियूं पर नतीजतन छा थियो जेके ईसाई थी विया उन्हनि 20,000 खे त हुन ख़ुदकूं खोटराए 20,000 खे साड़ाए छॾियो तॾहिं असहाबुल अख़दूद जो वाक़ियो थियो आहे इहो 523 में हाणे 523 में इहो वाक़ियो थियो त एॾा ईसाई जॾहिं यानी दीन ते अची विया पर उनजी हालत इहा थी उन में हिकिड़ो माण्हू दोस्त नालो हुनजो या दोस्त उहो भॼी उतां लिकी निकितो बची निकितो कंहिं नमूने सां उन वञी करे सिधो बाज़ंतीनी हुकूमत में जेको रोमन एम्पायर हुई उनखे वञी हरकिल खे वञी उते पोइ उन ज़माने में हरकिल बादशाह हुयो कैसर जेके चइजे कैसर बि लक़ब आहे जीअं फिरौन लक़ब आहे तीअं कैसर बि लक़ब आहे उन कैसर कहिड़ो उनजो नालो हरकिल उनखे चई त हीउ ईसाइनि सां नाक थी वियो हेॾा सारा क़तल थिया आहिनि इन खां पोइ ज़ू नवाज़ निजरान में वञी उते बि क़तलो गारत कई जेके ईसाई आहे उन्हनि जे कॾहिं पइजी वियो पोइ हाणे हितां ॻाल्हि शुरू थींदी अलफील जी सूरत अलफील जी उन हरकिल हुकुम कयो कंहिंखे हबश जे बादशाह खे हबश जे बादशाह खे चयईं त हिकदमि वञी हमलो कर यमन ते मां हितां कोन थो अचां पर मां एतिरो कयां थो पियो त तोखे मां हिकिड़ो ॿेड़ो मोकिलियां थो जंगी ॿेड़ो जंहिंमें 70,000 यानी रोमी सुल्तनत जा जंगजू मशहूरु हूंदी रोमी सुल्तनत ताक़तवर तमामु उहे मोकिलियां थो पियो हाणे इहे जॾहिं आया त इन में जेको जनरल हो जंहिंजे हेठि इहा आहे इन जो नालो हो अरिया ऐं अरिया जे अंडर में हुयो अबरा हू कमांडर हो ही असिस्टेंट कमांडर हो अबरा कमांडर कहिड़ो अरिया उन अची छा कयो 525 में अची यमन ते कई हमलो ज़ू नवाज़ खे ख़तमु करे छॾियईं पाण हुकूमत में अची वियो इहो अरिया कुझु वक़्तु ई न गुज़रियो हो त अबरा छा कयो अरिया खे मारे पाण जनरल थी वेठो पाण ई बादशाह थी वेठो हबश वारे खे हबश वारो बादशाह कावड़ थी वियुसि त तूं अरिया खे छो मारियो चई मां हथ थो ॿधां मां बि तुंहिंजो ओड़ो ई खाधमि जहिड़ो उहो हुयो मूंखे छॾे ॾे उहो हाणे जॾहिं अबरा थियो हुकुमरान
हाणे अबरा खे हिकिड़ो मसइलो दरपेश थियो ठीक है अबरा जो मसइलो इहो थियो डिशवॉशर वो नॉर्मल टू किलो जो था ना सेम पैक क्यों था अबरा खे मसइलो इहो थियो त अबरा ॾिसे पियो त भई ही यमन जेको आहे ये तमामु हिकिड़ो कारोबारी इलाइक़ो हूंदो हुयो कंहिं ज़माने में हाणे बि आहे छो जो हेॾो बहिरी इलाइक़ो थो लॻे सफ़री जेको आहे सफ़र जो सॼो वापारु ईअं थींदो रस्तो हितां ई हूंदो छो जो जेकॾहिं बि कंहिंखे हिन इलाइक़े में वञिणो आहे त ही पोर्ट हूंदो हो जितां जहाज़ अची लंगर थींदा कारोबार जेको ट्रेड थींदो हुयो ख़ासि तौर ते स्पाइसिस वग़ैरह जो ईस्ट मां जेका चाइना मां ईंदो हुयो त हितां वेंदो हेॾे हाणे हिन में इहो हूंदो हुयो त कारोबारी इलाज खां त ही ठीकु हुयो पर हिन लाइ मसइलो त हर साल जेको हुयो काबूतला शरीफ़ उते हुयो माण्हू ओॾे वेंदा ट्रेड सॼो उते वञी थींदो हुयो हिन यमन खे कोई पुछंदो बि कोन हुन वक़्तु हिन चयो त इहो कहिड़ो मसइलो आहे हिनखे चए थो भई कब वारनि खे मां छा थो कयां मां तव्हां लाइ हिकिड़ो ठाहियां थो पियो हिसो ई कारोबारी सॼो हले थो पुट बि वेंदा जहाज़ हिते ईंदा हुननि खे चए त तव्हां सभु त हुननि चयो त इहो मज़हबी कुझु आहे हुनजो मके मुकरम में चए मां थो ठाहियां हिते एक्सक्यूज़ मी हिन चयो त मां तव्हांखे छा थो कयां वॾी हिकिड़ी चर्च ठाहीं ज़बरदस्त क़िस्म जी तव्हां उहे पोइ अची ॿुधाइनि त जेको कबो छा आहे हुननि ॿुधायोसि हुन त कोन ॾिठो हुननि ॿुधायोसि त इहे 4 भितियूं आहिनि हुते कब जा बुत वुत पिया आहिनि माण्हू वेंदा आहिनि हर साल हुनखे पूॼींदा आहिनि कंदा आहिनि हिन 4 भितियूं मां त तव्हांखे ठाहे ॾेखारियां फस्ट क्लास ज़बरदस्त हिते इबादत कयो हिन ठाही हिकिड़ी वॾी ज़बरदस्त कनीसा हुनजो नालो रखियईं कनीसा वॾी हिकिड़ी जेका चर्च वग़ैरह ठाहियईं बहितरीन क़िस्म जी इहा ख़बर त ॿाहिरि निकिती अलाह ने बि करायईं त सभई हाणे हिते इबादत कयो न वञो होॾे मके मुकरमा न वञो कब ॾे ॾेखारे हाणे इहो त हुननि जे लाइ ॾाढो माना मुखालफ़त हुई न काबे जी त उन्हनि में हिकिड़ो कनानी हुयो हुन चयो त हीउ वठिणो थो थिए जेको जेको विड़ी त कोन पोइ सघे हर कंहिंजा सेंटीमेंट जी हूंदा आहिनि न त इहो कमु सही नथो थिए इहो त बहितर न आहे पर कंचा होॾे बि बादशाह त हिकिड़े माण्हूअ चवंदा हिस्ट्री में इहो आहे कनानी हुयो अरब जो उन छा कयो उनखे सफ़ा कहिड़ी कावड़ चढ़ी उते अची करे उते माना जंहिं लेटरिन थींदी आहे न हिकिड़ी माना गंदगी कई पंहिंजी पाण खे फारग कई उते उनखे गंदो करे हलियो वियो के था चवनि त भित ते बि कुझु हणी वियो ईअं करे त हिकदमि ख़बर पुगी हुनखे जेको आहे अबरा खे हुनखे त अॻे ई हुन में हुयो त उहा शइ न हुजे हींअर इहा ख़बर पियसि त ही त जेको आहे माना हुनखे पलीती करे विया आहिनि हिते पोइ हिनखे कावड़ चढ़ी जेकॾहिं हुननि खे इहा शइ नथी खपे त मूंखे वरी हू नथो खपे पोइ हिन चयो त जेकॾहिं इहो ईअं आहे त पोइ हुनखे न हुजे त बहितर आहे हिन जी हाणे इहा ई हाणे हितां ॻाल्हि हले थी पई पोइ छा थो थिए अबर इरादो कयो इन ते मां हमिलो कंदुसि पंहिंजा 60,000 लश्कर खयईं जंहिंमें इहो हाथी बि हूंदो कहिड़ो महमूद असांखे 2 ॾींहं थी विया आहिनि टाइम पूरो थी वियो आहे तजवीज़ त कोन करे सघंदासीं पर हिनखे ख़तमु कयूं था इनशा 2-3 मिंटनि में लश्कर खयईं ईअं हलियो हीउ सना जेको शहर हो यमन जो उतां हलियो पहिरियों आयो ताइफ़ हिते हिनखे कुझु माण्हू रुकावट जी कोशिशि कई पर उन्हनि खे त हिन कुझु न ताइफ़ खां पोइ मके जो रस्तो थोरो ॾुखियो आहे ताइफ़ में हिनखे बनू सकीफ़ हुयो उन पूॼा कंदा हुआ लात जी उन्हनि चयो त हाणे तूं हिनखे कुझु कोन कर कुझु न कर असांखे असां बल्कि तोखे माण्हू ॾियूं था पिया उहो तोखे हिते मके ताईं पुॼाईंदो असांखे कुझु न चओ ठीकु आहे त उहो माण्हू खयूं ख़याल नालो कुझु हुयो उहो इनशा ॿिए दफ़े शेयर कबो त अची करे हिते अची मुगारिस जेको आहे न मुक़ामिस हिकिड़ी जाइ 3 किलोमीटर परे कैबे खां उते अची हिन पंहिंजो माना लश्कर विहारियो त हुनखे मके वारनि खे ख़बर पइजी वई हिन उते हिननि जा उठ बुठ चढ़नि पिया अब्दुल मुतलिब जा ॾाढो जेको साईं जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिननि उते अठ बुठ हिननि जा साॻी ॻाल्हि आहे त हुननि जो इलाइक़ो इहो हुयो त हुननि जो कब्ज़े में करे वरिता इहे जो कब्ज़े में करे वरिता त हुननि खे जो इहा ख़बर पई त हाणे ॾाढी ॾुखियाई थी वई त पोइ उतां हुनजो जेको रखवाल हुयो उठनि जो उन आयो शहर में अची हज़रत अब्दुल मुतलिब खे ॿुधाइण वही लश्कर आहे हेॾो लश्कर आहे त मेलनि में लश्कर बीठो आहे 60,000 त मज़ाक कोन्हे कब्ज़ा शरीफ़ आबादी घणी हूंदी त 3,000 बि न हूंदी हुई जंहिंमें ॿार बि औरतूं बि ऐं दहशत फैली न हमिलो थो थिए
तो इन खे ॿुधाई अब्दुल मुतलिब खे उठ बि कब्ज़े कया नी लश्कर बि ॿाहिरि अची वियो असां ॾे त हज़रत अब्दुल मुतलिब ॻाल्हाइण निकितो अबरा सां उते पुॼी हुनखे चयईं त हुन चयुसि त तूं ॾाढो मोतबर माण्हू थो लॻे मूंखे तमामु बहितरीनु छा खपे या कीअं त हज़रत अब्दुल मुतलिब फरमायो त मूंखे तुंहिंजे माण्हुनि मुंहिंजा उठ कब्ज़े कया आहिनि मूंखे उहे 200 उठ उहे मूंखे वापसि कर 200 उठ हुया तकरीबन अबरा खे कावड़ अची वई चई हा तोखे ख़बर मां आयो छाजे लाइ आहियां मां आयो आहियां तुंहिंजो इहो ड्राइण जंहिंजे करे माण्हू हिते अचनि था पिया हुनजो तोखे को फ़िक्र कोन्हे उठनि जो मालिक मां आहियां इन करे मूंखे उन्हनि जो फ़िक्र आहे काबतुल्लाह जो जेको मालिक आहे उहो पाण उहो फ़िक्र कंदो मूंखे मुंहिंजा उठ मोट अबर चयुसि इहा ई तव्हांजी ॻाल्हि आहे जेके पंहिंजो फ़िक्र कोन्हे को पंहिंजो हुनजो तोखे जहिड़ो उठनि जो फ़िक्र आहे भई उठ वटि पंहिंजा 200 अब्दुल मुतलिब मोटी आयो ऐं पंहिंजे मक्का मुकरम अची वापसि आयो कई माना कब्तुल्ला शरीफ़ आयो छा कयो हुन 200 उठनि मां 100 उठ उन उते ॿधा करे कब्तुल्ला शरीफ़ जे भरिसां त जेकॾहिं उहे हमलो कनि था पिया त जेकॾहिं उठ खणनि था पिया इहो अलाह जी अमानत करे ॾिनी हुनखे त हीअ अलाह जे राह में आहिनि हाणे जे करे इहे खणंदो त अलाह जो अज़ाब ज़रूरु हासिल थींदो पियो ऐं वरी कब्तुल्ला शरीफ़ में ॿधाई पई अलाह पाक खे उते ज़ंजीर आहे चऊं था तफ़सीर में ईअं लिखियलु आहे त उते जेको कड़ो या कुझु मुंहिंजा मौला तुंहिंजे हवाले आहे तूं पाण ॼाण पोइ मुंहिंजे ख़्याल में हिनखे कंटिन्यू पोइ कजे टाइम थिए थो पियो या बहरहाल ख़तमु कयूं हुनखे हिकिड़े मिंट में त ईअं अलाह पाक खां दुआ घुरी ऐं पोइ माण्हुनि खे चई त तव्हां महिरबानी करे तो पंहिंजा खणी वञो मथे पहाड़ जे मथे हलिया वञो पंहिंजो बचाव कयो माण्हू मथे मथे हलिया विया इहो थियो त ॿिए ॾींहुं जॾहिं थियो आहे हुन लश्कर आंदो आहे अॻिते त हाथी महमूद तोरो अॻिते हलियो आहे कंहिं हंध ते अची बीह रहियो अॻिते न हले कुझु बि कंसि हुनखे रसियूं खंजर कुझु बि ॾुखाइनि पोइ न हले पासे कयोसि पुठिते कयोसि त भॼे आराम सां अॻिते न हले ख़ुदा जी कुदरत अहिड़ी जो हुन जवाबु ॾेई छॾियो त मां अॻिते न हलंदुसि अलाह जी हिदायत थी हुनखे महमूद खे मां न हलंदुसि अलाह जो घर आहे मां अॻिते न हलंदुसि छा बि करे छॾियो मां न वेंदुसि इहो हिते अञा थिए इनखे मुंहुं ॾियनि ॾियनि हाथी खे अञा कुझु तेसि ताईं ॾिसनि था त इहो वलरनि जा वलर पखी ओ वेस्ट मां जेका अलाए कॾो समुंड जे तरफ़ खां अचणु शुरू थी विया ऐं ॾिसंदे 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 सॼो आसमान कारो थी वियो पखियुनि सां ऐं पोइ उन्हनि छा कयो आहे इन्हनि पखियुनि इहे वलरनि जा वलर पखी उहे उन्हनि कयो छा आहे पंहिंजे चोंबनि में न खणी आया पथरियूं 3 ॻोढ़ियूं खणी आया 3 ॻोढ़ियूं कहिड़ियूं हिकु चोंब में 2 पंहिंजे हिननि जेके चंबा थींदा आहिनि उन्हनि में हिकु चंबे में हिकु ॿी में ॿी 3 हुन में उतो करे जो उछलायो अथनि उहा ॻोढ़ी जिन खे जिते लॻे पई उते इहो पूरो फाड़ी बि छॾे उन्हनि खे उज़वे खे ऐं बाक़ाइदे उस में मुंहुं जेकॾहिं काथे किरी त क्रॉस थी पई वञे पंहिंजे बदन में बाक़ाइदे एॾी उन्हनि में सख़्तु वेलासिटी तमामु एॾी हुननि जी रफ़्तार तिखी हुई तमामु हुन खां अलावा उन्हनि में चवनि था पिया त बाक़ाइदे वायरस वांगुरु का अहिड़ी का हुई आहे वबा जंहिंखे लॻे पई उनजे बदन में सॼी वबा फैले पई छॾे उहो वते पियो हुनजो बदन किरंदो छिलजंदो इहे 3 ॻोढ़ियूं जेके अचनि पियूं इहे वलनि जूं उन्हनि खे तबाह करे छॾियो हुन खां पोइ पते छड़ा पिया पथर किरनि ऐं पोइ लश्कर जी हालत छा थी आहे थी विया कीअं खाधल बोह वांगुरु इहो कुरैशी ॾिसनि पिया ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हू ॾिसनि पिया त अलाह पाक ख़बर त हुई हुननि खे त इहो बैतुल्लाह आहे मुशरिक त थी विया हुया पर कमाल आहे उन वक़्तु इन्हनि मुशरिकनि खे हिदायत नसीब न थी आहे त चवनि त न इहे बुत कढो अलाह जी इबादत कयो अलाह त चए थो न हीउ बैतुल्लाह आहे हिकु अलाह जी इबादत कंदा तॾहिं बि उन्हनि खे हिदायत न मिली आहे अलाह अकबर बहरहाल हिते असां पंहिंजे सेशन खे इंशा ताला ख़तमु कयूं था पिया तजवीज़ इंशा ताला कंहिं ॿिए दफ़े इंशा नेक्स्ट टाइम ठीकु आहे बल्कि स्लाइड शेयर करे छॾिबियूं हुन में इंशा ताला तजवीज़ हूअं ई सम्झ में अची वेंदी
असां हिते पंहिंजी रिकॉर्डिंग बंदि थो कए पिया अलाह पाक खां दुआ कयूं था पिया त अलाह पाक असांजे अचण खे सिखण खे क़बूल फरमाए ऐं जेकॾहिं असांखे सिखण में का ग़लती थी आहे इंसान आहियूं पंहिंजे सम्झ मुताबिक़ सिखूं था सेखारियूं था का बि ग़लती थी आहे त असांखे अलाह साईं पंहिंजे रम सां माफ़ फरमाए आमीन।